खे ब्रेकिंग न्यूज़ खां आगाह कंदा हलूं त रौंती भरिसां कुझु ॾींहं अॻु कोश ऐं चाचड़ बिरादरी विच में थियल झेड़े दौरान चाचड़ बिरादरी सां तालुक़ रखंदड़ मक़तूल सिद्दीक़ चाचड़ जे वारसनि ॾांहुं मेड़ मिंत काफ़िलो पहुतो। हिन हवाले सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे क़ौमी हक़ीक़त रौंती जो रिपोर्टर मसरूर दया। जी मसरूर, आगाह कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, फिर मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त 29 बरसां कुझु ॾींहं अॻु कोश ऐं चाचड़ बिरादरी जे विच में थियल झेड़े दौरान चाचड़ बिरादरी सां तालुक़ रखंदड़ सदीक़ चाचड़ क़तल थी वियो हो, जंहिं सबबि इलाइक़े में छिकताइण वारी सूरत हाल पैदा थी वई। उन नाज़ुक सूरत हाल खे संभालण लाइ अमन अमन क़ाइम रखण लाइ उबाड़े जे सियासी ऐं समाजी शख़्सियतुनि ते मुश्तमिल अमन काफ़िलो चाचड़ बिरादरी वटि पहुतो। उन काफ़िले जी अॻुवाणी लूसी चेयरमैन सैयद शाह जिलानी, JUI अॻुवान अबू बकर शाह जिलानी, NPI अॻुवान उमर फारूक बलोच, कोसा बिरादरी चीफ मुफ्ती मीर अब्दुल शकूर खोसो, मीर रिज़ाउर रहमान खोसो कई। चाचड़ बिरादरी पारां अमन काफ़िले खे इज़त सां भलीकार कयो वियो ऐं भरपूर तामुन जो यकीन ॾियारियो। बिरादरी जे मुअज़्ज़िज़ माण्हुनि अमन क़ाइम रखण जे मामले खे पुरअमन तरीक़े सां हल करण जी पक ॾिनी। मक़ामी माण्हुनि पारां इन क़दम खे सहारायो वियो ऐं इलाइक़े में हिकु दफ़ो ॿीहर अमन जी उमेद पैदा थी वई आहे। जी मसरूर, तफ़सीलन आगाह करण लाइ महिरबानी।